जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छागज में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु पूरी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट ॾांहुं खुतल आहिनि। सुप्रीम कोर्ट अॼु पंजाब असेंबली में डिप्टी स्पीकर जे रूलिंग बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो, उनखां पोइ ॿुधायो वियो त टिरुकनी बेंच ई फ़ैसिलो कंदी। अॼु 11:30 बजे सुबुह ॿुधणी थी आहे ऐं जेके हुकूमती जमायतूं आहिनि, हुकूमती इतिहादी जमायतूं आहिनि, उन्हनि बाइकॉट कयो ऐं उहे हाणे ॿुधणी जो हिसो न रहियूं आहिनि। जॾहिं त PTI जा अॻवान ऐं मुख़्तलिफ़ जेके वकील आहिनि उहे हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में पहुतल आहिनि। सुप्रीम कोर्ट में छा सूरत हाल आहे, छाकाणि त सुप्रीम कोर्ट पहिरियां 6:45 बजे महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाइण जी ॻाल्हि कई। उनखां पोइ हाणे हिकु भेरो ॿीहर 7:30 वॻे फ़ैसिलो ॿुधाइण जो टाइम ॾिनो वियो आहे। सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब भलीकार। जी बिस्मिल्लाह। कुर्बान साहब, सूरत हाल कीअं पिया ॾिसो? सुप्रीम कोर्ट टाइम जेको आहे उहो ॿीहर ॾिनो आहे। पहिरियां 6:45 लॻे फ़ैसिलो ॿुधाइण जो चयो वियो त महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 6:45 लॻे ॿुधायो वेंदो, वरी हाणे 7:30 बजे जो टाइम ॾिनो वियो आहे। पूरी क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट ॾांहुं खुतल आहिनि ऐं PTI जो छा मुस्तक़बिल हूंदो, परवेज़ इलाही जो छा मुस्तक़बिल हूंदो, हमज़ा शहबाज़ जो छा मुस्तक़बिल हूंदो, इहो त फ़ैसिले खां पोइ ई ख़बर पइजी वेंदी। ऐं फुल कोर्ट बेंच जोड़ण वारो जेको मुतालबो उहो रद्द थियण खां पोइ जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेके हुकूमती जमायतूं आहिनि उन्हनि विदड्रॉ कयो, उहे कार्रवाई जो हिसो न रहियूं आहिनि। कीअं पिया सूरत हाल ॾिसो इस्लामाबाद में? जी बिल्कुलु अली रज़ा, नई डेवलपमेंट आहे। माना उहा डेवलपमेंट जेका सुबुह खां कार्रवाई हले पई, हुकूमत राति ई जेको आहे बाइकाट जो ऐलान कयो हिन बेंच जी कार्रवाई जो। जॾहिं हिन बेंच चीफ जस्टिस सरबराही में फुल कोर्ट वारी क़ाइमु करण जूं दरख़्वास्तूं हूं हुकूमत जूं ऐं बार जेके आहिनि उन्हनि जे सरबराहनि जूं उहो रद्द कयूं। सुबुह जो जेके बि वकील लाॻापियल हुआ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐं बाक़ी जेको आहे उनजो डिप्टी स्पीकर जो, उहे बाक़ी वकील उन में पेश थिया, जंहिंमें हाणे हुकूमती जेके वकील हुयो ऐं हमज़ा शहबाज़ जेके वकील हुया उन्हनि चयो त असां केस जी कार्रवाई जो हिसो न थींदासीं। जंहिं ते अदालत जो चवणु हो त तव्हांखे अदालत जी मुआवनत करणु खपे, मदद करणु खपे, पर हुननि जो चवणु हो त असां पार्टी ऐं पंहिंजे क्लाइंट्स जेके हिदायतुनि जा पाबंद आहियूं, असांजी ख़्वाहिश त आहे पर असां उनजी तव्हांजो माना इन हवाले सां माज़रत था कयूं। उन खां पोइ माना पाकिस्तान पीपल्स पार्टी JUI ऐं वज़ीर आला हमज़ा शहबाज़ जेका वकील आहे उन केस खां धार थी विया। उहे अदालत में त वेठा रहिया पर उहो केस जो हिसो कोन थिया। उन खां पोइ परवेज़ इलाही जे वकील पे दलील ॾिना ऐं अदालत उहा कार्रवाई हलाई ऐं अदालत जेका उन अदालत जेका बि कार्रवाई हलाई उन में अदालत जो चवणो त उन्हनि इत्मिनान सां जेके बि वकील हुया उनजा भरपूर जेके दलील हुया उहे ॿुधा ऐं उन खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। इन जो मतिलबु आहे त जेको बि हुकूमत तरफ़ां जेको बाइकाट कयो वियो हिन बेंच जो, उन जो खे सीरियस न आहे वरितो वियो, या उनजो चीफ जस्टिस जो चवणु हो त जेका फुल कोर्ट आहे उहा संजीदा आइनी मामलनि ते त क़ाइमु करे सघिजे थी। बाक़ी जेके अहिड़ा ई मामला आहिनि, रोज़ बरोज़ जा मामला आहिनि, तंहिं करे हर केस ते फुल कोर्ट क़ाइमु करणु मुमकिन न आहे। त अहिड़े नमूने सां बिल्कुलु हुकूमत ऐं हमज़ा शहबाज़ जा वकील ऐं ॿिया वकील अलॻि थी विया। केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ थी वियो 6:45 ताईं। उन खां पोइ हाणे वरी जेको ऐलान कयो वियो त हाणे फ़ैसिलो 7:30 ताईं जारी कयो वेंदो। तंहिं करे जेको हुकूमत इतिहादी सरबराहनि जो जेको इजलास आहे उहो बि तलब थी वियो आहे। अॻवान वज़ीर आज़म हाउस पहुचणु शुरू थी विया आहिनि, छो त इंतिहाई अहमियत जो ॿियो केस आहे। फ़ैसिलो जेको बि ईंदो उन जा ॿिन्ही सूरत में जेके मुल्क जी सियासी सूरत हाल आहे उन ते कुर्बान साहब बिल्कुलु सही था चओ। कुर्बान साहब, तव्हांजी ज़रूरु कानूनी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल थी हूंदी, उन्हनि जो छा चवणु आहे? छाकाणि त चीफ जस्टिस साहब रिमार्क्स ॾिना आहिनि त जेको मामिलो आहे उहो वाज़े आहे ऐं उनजो चवणु आहे त पार्टी सरबराह जेको आहे उनजो अहम किरदारु हूंदो आहे, पर जेको पार्लियामेंट पार्टी आहे उनखे मज़बूत करणु जमहूरियत जो हिसो आहे, जमहूरियत खे मज़बूत करण जे बराबरि आहे। त हाणे इन हवाले सां कानूनी माहिरनि जी कहिड़ी राय साम्हूं अची सघी आहे? ऐं ॿियो फुल कोर्ट बेंच न जोड़णु छा किथे, जीअं हाणे मौलाना फज़ल रहमान साहिबु आहे या मरियम नवाज़ साहिबु आहे, उहे चवनि थियूं त किथे अना जो मामिलो बि थी वियो आहे, त छा ईअं बि किथे आहे? उन्हनि जी इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं कीअं वठी सघिजे थी?
हाणे अदालत वटि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वटि इन हवाले सां पंहिंजा जेके आहिनि उनजो पंहिंजो मौक़ुफ़ आहे ऐं पंहिंजो ख़्यालु आहे त कुझु जजिस मुल्क खां ॿाहिरि थी सघनि था ऐं बाक़ी मुख़्तलिफ़ बेंचूं क़ाइमु थियल हूंदियूं उन में अहम केस हूंदा। हाणे जेकॾहिं हिन फुल कोर्ट में मामिलो अचे थो त उन हवाले सां तव्हांजो माना इहो मतिलबु आहे त जेके बि जज आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा उहो इन हिकिड़े केस में इंगेज थी वञनि ऐं बाक़ी केस माना फ़िलहाल मुलतवी थी वञनि त इन तंहिं करे चीफ जस्टिस जो इन हवाले सां मौक़ुफ़ अची चुको तंहिं करे इन ते त बहस करण जी का गुंजाइश नाहे रही। बाक़ी जेकॾहिं उनजो जेके असरात जे हवाले सां आहिनि जेके मौलाना फज़ल रहमान छा थो चए मरियम छा थी चवे उहो हाणे हिकिड़ी पार्टी आहे चीफ जस्टिस पाकिस्तान ॿिए पासे धुर आहे त शयूं जेके धुरनि जूं आहिनि उहो मौक़ुफ़ वाज़े थी साम्हूं अची चुको आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं केस जे हवाले सां त इहो चई सघिजे थो त जेके बि स्टेक होल्डर आहिनि हाणे उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त जेके इमरान ख़ान उनजी जेके पार्टी सां लाॻापियल अॻवान आहिनि वकील आहिनि उहे मुतमिन आहिनि त किसान फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में ईंदो। PTI जा कारकुन पहुची विया आहिनि हींअर रेड ज़ोन ते या जेको बि डी चौक वारो इलाइक़ो आहे उते हू ख़ुशी मल्हाइण लाइ पहुता आहिनि त फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो ऐं उन्हनि जे लाइ हू इन पहुची विया आहिनि। बाक़ी हुकूमती जेके अॻवान आहिनि उन बाबति मां तव्हांखे ॿुधायो त उन जो इजलास जारी आहे ऐं उन हवाले सां इहो को तासुर अञा ताईं हुकूमती माना जेके बि धुरियूं आहिनि उन वटि अहिड़ो तासुर ॾिसण में नथो अचे त कोई फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में ईंदो। तंहिं करे हू हींअर गॾु त थिया आहिनि पर उन जे कारकुननि जी या मेड़ाके वग़ैरह जे हवाले सां का बि तयारी या का पेशरफ़्त ॾिसण में नथी अचे। बाक़ी 7:30-8 वॻे जेको उबूरी वज़ीर आला आहे हमज़ा शहबाज़ उन सां यकजहती जे तौर ते हिकिड़ो मुज़ाहिरो या ईअं सम्झो त कारकुननि जो मेड़ाको मुस्लिम लीग नून तरफ़ां सॾायो वियो आहे नेशनल प्रेस क्लब जे ॿाहिरां ऐं उनजो टाइम तक़रीबन 7:30 जो अनाउंसमेंट आहे। ज़ाहिर आहे हाणे उहो जेको बि मेड़ाको या जलसो या जेको बि मुज़ाहिरो थींदो उहो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ ई थींदो। सही। अच्छा कुर्बान साहब इम्कान कहिड़ा आहिनि छा चौधरी परवेज़ इलाही जा जेके 10 वोट रद्द कया विया आहिनि छा उहे बहाल करण जो को फ़ैसिलो अची सघे थो या को ॿियो विचो रस्तो निकिरंदो या हिकु भेरो ॿीहर इहो जेको मामिलो आहे इंगायो वेंदो ऐं वरी जेका आहे सा वोटिंग कराई वेंदी इम्कान कहिड़ा आहिनि कानूनी माहिर छा था चवनि? लिहाज़ा हाणे सुप्रीम माना अदालत उज़्मा जो फ़ैसिलो आहे ज़ाहिर आहे उनजी हिकिड़ी पंहिंजी असेसमेंट आहे असां जेको एज़ अ व्यूअर पाण शयुनि खे ॾिसूं था पर हींअर जीअं तव्हां ज़िक्र कयो त जेके बि हींअर ताईं रिमार्क्स आहिनि उन मां अंदाज़ो आहे या तहरीक इंसाफ़ ऐं परवेज़ इलाही सां गॾु लाॻापियल जेके बि अॻवान आहिनि या उनजा कारकुन आहिनि उन्हनि जे तासुरात मां उनजी सरगर्मियुनि मां त लॻे थो त फ़ैसिलो परवेज़ इलाही जे हक़ में अची सघे थो। बाक़ी हमज़ा शहबाज़ जे हवाले सां त मां तव्हांखे ॿुधायो त जेके बि उन सां गॾु सियासी जमातूं हुकूमत इत्तेहाद में आहिनि उन्हनि खे का अहिड़ी फ़िलहाल मुस्बत माना कहो फ़ैसिले जे हवाले सां कोई इशारा कोन पिया मिलनि या उन्हनि जी सरगर्मियुनि मां न पियो लॻे त को फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में अची सघे थो। बाक़ी हाणे फ़ैसिलो अदालत खे करिणो आहे इन जा असर कहिड़ा पवंदा इन ते ॻाल्हाए सघिजे थो। फ़ैसिलो ते मुंहिंजे ख़्याल में त इहो ॾाढो मुश्किल आहे ख़िलाफ़ अची सघे थो। बाक़ी पाण जेके बि सरगर्मियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हाए सघूं था। बिल्कुलु सही। कुर्बान साहब इंतज़ार कयूं था त कहिड़ो फ़ैसिलो अचे थो ऐं पाण उन खां पोइ ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। वॾी महिरबानी कुर्बान साहब। नाज़रीन ब्रेक वठूं था प्रोग्राम जारी आहे वठूं था शॉर्ट ब्रेक।